घारे में ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। घारे भरिसां तेज़ रफ़्तार सुज़ुकी में नौजवान किरी फ़ौत थी वियो आहे, जिन ते 4 औरतूं पिणु ज़ख़्मी थी पयूं आहिनि। हादसे में फ़ौत थियल नौजवान जी सुञाणप महर अली तौरु कई वई आहे। फ़ौती नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। घारो मां असां शेयर कयूं पिया। घारे भरिसां तेज़ रफ़्तार सुज़ुकी मां नौजवान किरी फ़ौत थी वियो आहे, जिन ते 4 औरतूं पिणु ज़ख़्मी थी पयूं आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया। हादसे में फ़ौत थियल नौजवान जी सुञाणप महर अली तौरु थी आहे। फ़ौती नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मी औरतुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। घारे मां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घारे भरिसां तेज़ रफ़्तार सुज़ुकी मां नौजवान किरी फ़ौत थी वियो आहे, जिन ते 4 औरतूं पिणु ज़ख़्मी थी पयूं आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया। हादसे में फ़ौत थियल नौजवान जी सुञाणप महर अली तौरु कई वई आहे। फ़ौती नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सैयद इमरान अली असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। घारो जो रिपोर्टर अपडेट मालूम कंदासीं। जी आगाह कजो सैयद इमरान अली। जी बिल्कुल ही अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे अॼु पेश आयो आहे, जंहिंमें हिकिड़ी सुज़ुकी जेकी आहे ॿुधाइनि पिया त सुज़ुकी ड्राइवर जेको आहे ड्राइवर सां गाॾी जेकी आहे बेकाबू थी वई, जंहिंमें ही सवार हुआ महर अली ऐं हिन जी फैमिली हुई। त ही जेकी आहे ड्राइवर जे क़ाबू सां ॿाहिरि थी ट्रालर सां टकराइजी वई, जंहिंजे करे ट्रालर जे हेठि अची जेको महर अली आहे मौक़े ते फ़ौत थी वियो, जॾहिं त 4 छोकिरियूं जेकी आहिनि शदीद ज़ख़्मी थी वई, जंहिंमां हिकिड़ी खे जेकी आहे तशवीशनाक हालत में कराची मोकिलियो वियो, जॾहिं त 4 खे जेकी आहे 3 छोकिरियुनि खे जेकी आहे हिते रूरल सेंटर खणी आया आहिनि, जिते हुननि जो इलाजु हले पियो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी सैयद इमरान अली तफ़सील ॾिना।